बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 14 है। इन क्लास के अंदर असा एक इंतहाई अहम टॉपिक डिस्कस करने वाला हूँ। जी गुज़िल वीडियो में तक गुजारिश रखी हुई असा यो भी पढ़ंदासीं त जेको असा देन इस्तेमाल कंदा अचूं था कंपेरेटिव डिग्री के अंदर त उन जी जगह ते का बी शय भी इस्तेमाल थे तो एक तो यो डिस्कस कंदासीं। पॉइंट को बाद में असा पढ़ंदासीं ER यानी कंपेरेटिव डिग्री सुपरलेटिव डिग्री जा कुछ नंढा असूल हैं जेके याद कयूं त बेहतर आ उहे भी डिस्कस कंदासीं। सोचो त स्टार्ट कंदा पाजे क्लास के। ॾिसो ही एडजेक्टिव जा उहे लफ्ज तव जिन सा कंपैरिजन में देन ना लगंदी। छा तो चवां मां ॾिसो कियां शी इज थिनर देन हर ब्रदर। वो पांजे भाउ खां सनी आहे। ताने ॾिसो जेको हिते देन इस्तेमाल थे तो यो चाहे कंपैरेटिव में इस्तेमाल थे तो जॾहिं असां ॿिनि शयुनि जी भेट कयूं था त उहो हुन खां सनी आहे त ॾिसो छा था इस्तेमाल कयूं देन। पर ही उहे लफ़्ज़ अथव जंहिंजे आख़िर में IOR आहे। सुपीरियर इंफीरियर सीनियर जूनियर प्रियर एंड इंटीरियर। हाणे इहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ॾिसो IOR ते ख़तम था थियनि। यादि रखी छॾियो जॾहिं बि इहो लफ़्ज़ इस्तेमाल थिए त चए थो are always followed by to and never by then। उहे देन सां कॾहिं बि न थींदा जेके हिन स्टाइल में ख़तम था थियनि। ॾिसो कीअं अहमद एज जूनियर टू मी थींदो आहे ऐं इहो मूं टेस्टनि में ॾिठो आहे त उन जी जॻह ते देन इस्तेमाल थियल हूंदी आहे टू जी जॻह ते ऐं चवंदा आहिनि मूं मिस्टेक फाइंड कयो या किथे मिस्टेक आहे इहा तव्हांखे यादि रखी छॾिणो आहे त कंपेरिजन में जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ ईंदा त टू The pen is superior to that। हाणे के भी ॿ शयूं पयूं आहिनि त असां चवंदा त कलम हुन खां वधीक उत्तम आहे आला आहे सुपीरियर आहे। सुपीरियर आहे त छा था चओ ॾिसो सुपीरियर टू दैट। अहिड़े ई तरीक़े सां इहा पॉइंट तव्हां नोट भी करे छॾींदो कापी ते त ही जेके भी लफ़्ज़ आहिनि इहे पाण फॉलोड बाय छा सां हूंदा टू सां। पर कॾहिं टू लॻंदी हिन में जॾहिं तव्हां कंपेयर कयो। मिसाल कीअं यू आर जूनियर टू मी आई एम जूनियर तो अली मां अलीअ खां जूनियर आहियां। ॾिसो मां पाण खे छा थो कयां कंपेयर थो कयां त ॾिसो हिते मां टू लॻाई ईअं न लॻायमि त आई एम जूनियर देन अली मां अलीअ खां न हिते टू। भले सिंधीअ में खां ई इस्तेमाल कयूं पर असां जॾहिं जूनियर सीनियर सुपीरियर इंफीरियर इंटीरियर जेके भी क़िस्म जा लफ़्ज़ हूंदा त असां उन्हनि सां टू इस्तेमाल कंदासीं। हिकु दफ़ो इनखे ज़रूर पंहिंजी कॉपी ते तव्हां नोट कंदा। हाणे ॾिसो नेक्स्ट पोर्शन टू वारो पोर्शन पढ़ी वियासीं। हाणे नेक्स्ट पोर्शन आहे त असां पाण कंपेरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री कीअं ठाहींदासीं कंहिं बि पॉजिटिव डिग्रीअ जी। ॾिसो हीअ असांजी पॉजिटिव डिग्री आहे यानी कॾहिं बि असां मिसाल चऊं त शॉर्ट्स। हाणे इहो हिकिड़ो पॉजिटिव डिग्री आहे पर ॾिसो जॾहिं असांखे कंपेयर करणो पवंदो त पोइ असां कंदासीं शॉर्टर। ठीकु आहे न। कहिड़े जुमिले में इहा इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असां भेट कयूं था। अच्छा अगरि मां चवां थो त सभिनी खां शॉर्टेस्ट यानी ॾिसो न त पोइ मां छा मिलाईंदुमि EST मिलाईंदुमि। नंढड़ी हिननि जी मेकिंग सिखंदासीं। ठीकु आहे। सो यादि रखो त जेका पॉजिटिव डिग्री आहे कंडीशन पॉजिटिव डिग्री आहे। ॿियूं स्लेब स्लेब चइबो आहे पद खे। पद छा आहे अगरि तव्हां सम्झो था त बहितर आहे जे नथी सम्झ में अचे त ॻाल्हि को मसइलो न आहे इनशाला अॻिते तव्हांजो क्लियर थी वेंदो। अहिड़ी सिफ़त ठीकु आहे न अहिड़ी सिफ़त जेका असां पॉजिटिव डिग्री में खणूं था उहा हिक ई पद में पूरी थिए। मिसाल कीअं टॉल टॉल माना हिक ई दफ़े सां प्रोनाउंस थी थो वञे। अच्छा हाणे कहिड़ी शइ आहे जेका हिक दफ़े सां प्रोनाउंस नथी थिए ब्यूटीफुल। ॾिसो टे दफ़ा मां ज़बान खे जॾहिं ब्रेक ॾियां थो त लफ़्ज़ मुकमल थो थिए। डार्क डार्क लाउड। ॾिसो तव्हां एल खां शुरू कयो डी ते ख़तम कयो यानी हिकिड़ो ई दफ़ो तव्हां ज़बान खे माना मुकमल कयो आहे। पर ॾिसो वंडरफुल घणा दफ़ा तव्हां ज़बान खे जेको आहे ब्रेक ॾिनी आहे वंडरफुल यानी इन्हनि खे चइबो आहे स्लेब। हाणे इहो चवंदा वंडरफुल टे स्लेब आहिनि हिन में। हाणे थोरी ज़बान जी हरकत आहे तव्हां सम्झी वेंदो। अच्छा मां त चवां मिसाल थिन थिन। ॾिसो मां टीह खां या TH खां शुरू कयुमि त एन ते ख़तमु कयुमि। पर तव्हां डिलेशियस डिलेशियस ॾिसो केॾो लफ़्ज़ वॾो आहे यानी तव्हांजी ज़बान खे ब्रेक्स ॾियणी थी पवनि डिलेशियस। ठीकु आहे यानी तव्हांखे हिकिड़ा पद ॾियणा था पवनि यानी अहिड़ा सिंपल लफ़्ज़
जेके तव्हांजे हिकु दफ़े ई प्रोनाउंस करण सां मुकमल था थी वञनि उन्हनि जो कंपैरेटिव डिग्री ER सां ठहंदी आहे। मिसाल शॉर्ट, शॉर्टर, ऐं हिन जो छा थींदो शॉर्टेस्ट। सिंपल। डार्क, डार्कर, डार्केस्ट, लाउड, लाउडर। अच्छा हिन के जुमले में कीअं कंदा त योर वॉइस इज लाउडर देन अली, तो जो अली को आवाज मथे आ, यानी ॾिसो हुन जे आवाज़ खे जॾहिं तव्हां कंपेयर कयो, जॾहिं बि तव्हां जॾहिं कंपेयर कंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे डिग्री उहा इस्तेमालु करणी पवंदी ऐं हुनजे लाइ तव्हांखे ठाहिणो पवंदो। सो हिन लफ़्ज़ खे कयोसीं लाउड, लाउडर, लाउडेस्ट। ठीकु आहे। मिसाल अलीज़ वॉइस इज लाउडेस्ट ऑफ ऑल, क्लास में सभिनी खां मौजूदु अलीअ जो आवाज़ इलाही बुलंद आहे, यानी हाणे ॿिए कंहिंजो बि न आहे, सुपरलेटिव डिग्री थी वई। अच्छा ॿी ॻाल्हि, जॾहिं असां हिकु त असां ॾिसो न ER सां सिंपल ठाहे था वञूं, असांजी कंपैरेटिव डिग्री IER सां बि ठहंदी आहे। उहे कंहिं महिल जॾहिं तव्हांजो कोई बि लफ़्ज़ छा ते ख़तमु थिए पुट, वाय ते ख़तमु थिए, जॾहिं कोई लफ़्ज़ वाय ते ख़तमु थींदो त पोइ असां छा कंदा आहियूं, हैप्पियर। वाय खे छा में कन्वर्ट कंदा आहियूं असां, प्लूरल में बि सिखी आया आहियूं त वाय खे छा में कन्वर्ट कंदा आहियूं, I में, पोइ असां कंदासीं R, हैप्पियर। अच्छा हिते बि आहे IEST, यानी हिन जी बि हिते वाय ख़तम थी वेंदी, हैप्पीएस्ट। इहो तव्हां नोट करे छॾियो त जेके लफ़्ज़ वाय ते ख़तम थींदा असां हुननि जी वाय कटे IER ॾींदासीं, हैप्पियर, हैप्पीएस्ट। लकी, लकीयर, लकीएस्ट। मुझे ख्याल में हाणे तव्हां सम्झी विया हूंदव। हिकु कंडीशन मूं तव्हांखे हीअ पढ़ाई, ॿी कंडीशन कहिड़ी पढ़ाई हीअ। हाणे तव्हां हिन जो ॿुधाईंदव त डर्टीअ जो कंपैरेटिव डिग्री छा थींदी, डर्टीअर। अच्छा हिन जी सुपरलेटिव वाय कटे डर्टी एस्ट थींदो। हाणे अहिड़ियूं एडजेक्टिव्स, अहिड़ियूं सिफ़तूं जिन जा पद टिनि या टिनि खां वधीक हुजनि, यानी वॾा लंबा लफ़्ज़ हुजनि, त उन्हनि जी कंपैरेटिव डिग्री कॾहिं बि ER ऐं EST सां न ठहंदी, बल्कि ठहंदी आहे मोर ऐं मोस्ट सां। चवंदा आहिनि यू आर मोस्ट इंपॉर्टेंट फॉर मी, तूं मुंहिंजे लाइ तमामु तर अज़ीज़ आहे। हाणे हिन जो मतिलबु छा आहे त यानी हिन जी जेका सुपरलेटिव डिग्री आहे उहा मोस्ट सां ठहंदी। अगरि मां हिते कयां कंपैरेटिव त शी इज़ मोर ब्यूटीफुल देन हर सिस्टर। हाणे मां हिते जेको मोर ब्यूटीफुल कयां थो, हिते मां छा कयुमि, हिते ब्यूटीफुलर कोन कंदुसि, छो त हिन जो असूल आहे त ॾिसो हे वॾा लफ़्ज़ आहिनि, हिननि जा पद टिनि या टिनि खां वधीक आहिनि, त असां कंदासीं मोर ब्यूटीफुल। छा कंदासीं, मोर ब्यूटीफुल। ऐं हिते छा कंदासीं, मोस्ट ब्यूटीफुल। हाणे मुंहिंजे ख्याल में मूंखे पूरी उम्मीद आहे त तव्हांखे अगरि मां तो चवां त डेंजरस जी कंपैरेटिव डिग्री ठाहियो त छा कंदो, डेंजरर न, मोर डेंजरस। अगरि हुन जी सुपरलेटिव डिग्री ठाहियो त मोस्ट डेंजरस, यानी हुन जी सुपरलेटिव डिग्री आहे। अगर मां चवां तो डिलीशियस, लज़ीज़, त छा चवंदो, मोर डिलीशियस। दिस डिश इज मोर डिलीशियस देन दैट। हीअ जेका ताम आहे इहो हुन ताम खां वधीक लज़ीज़ आहे, त कंपैरेटिव डिग्री छा सां ठाहीसीं पुट, मोर सां, त मोर डिलीशियस। अगर मां छा कंदुमि, इन जी सुपरलेटिव डिग्री त मोस्ट डिलीशियस। इंपॉर्टेंट, मोर इंपॉर्टेंट थींदो, इंपॉर्टेंटर न थींदो हिते, छाजे करे त हिन जो स्लेप टिनि खां वधीक, इंपॉर्टेंट। सो मोर इंपॉर्टेंट, सुपरलेटिव डिग्री छा थींदी, मोस्ट इंपॉर्टेंट। तव्हांजे साम्हूं कुछ एग्जांपल्स आहिनि जिन जो सिंपल ER सां ठहंदो, ऐं कुछ एग्जांपल तव्हांजे साम्हूं अहिड़ी लिस्ट आहे जिन जे आख़िर में वाय आहे, उहा वाय कटे करे तव्हांखे हुन जो कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री ठाहिणी आहे। ऐं कुछ असांजा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, अहिड़ियूं सिफ़तूं आहिनि जिन जो मोर ऐं मोस्ट सां कमु थींदो। सो मूंखे उम्मीद आहे त असांजो नंढड़ो क्लास जेको हिक ट्रिक ते मबनी हुयो या हिकिड़ी पॉइंट ते मबनी हुयो, जंहिंमें असां टू ऐं देन वारे इस्तेमाल खे सम्झूं पिया। हिन वीडियो में पहिरियों टू सिखियोसीं, पोइ असां ER ऐं EST सां कंपैरेटिव डिग्री ऐं सुपरलेटिव डिग्री ठाहिण सिखीसीं, पोइ ॾिठोसीं त IER ऐं IST कंहिंसां लॻंदो। इन द लास्ट असां वॾनि लफ़्ज़नि खे पढ़ियोसीं त मोर ऐं मोस्ट। एक्सरसाइज बि हल कंदो ऐं हिननि क्लासनि खे ज़रूरु नोट कंदो, प्रैक्टिस कंदो। ख़ुदा ताला तव्हांजो हामी नासिर आहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।